अवल अलाह हलीम आलालम जोधणी अवल अलाह हलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सही जो भन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जो भन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रह न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी सिंधड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे भली करे आया हुजो दुआ हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे अॼु छंछर जो ॾींहुं हुजे ऐं मौसम जेका हुजे उहा त किथे किथे जुड़ाली बि हुजे किथे उस निकितल हुजे पर मौसम जो बि इहो ॿुधायो वियो हुजे त मींहं जो जेको ही वरी नओं जेको दौरु हुजे मींहनि जो वरी उहो शुरू थिए सो मालिक पंहिंजी बाझ में रखे सो असां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजूं पर इन सां गॾोगॾु हीअ जेके मींहं पिया हुजनि हिन मींहनि में त वरी हिकिड़ो नओं अहिड़ो माण्हुनि खे अचरज में अची विया हुजनि माण्हुनि खे ॾधे आङिरियूं अची वियूं हुजनि पर मां वरी चवां भाउ उहो मालिक हुजे जेको जग जहान खे हलाए हिते इंसान जी ॻाल्हि सम्झण लाइ बि तयारु न हुजे इंसान पाण खे वॾो अकाबर सम्झे इन करे मालिक साईं वरी पंहिंजे तरीक़े सां इंसान खे उन दग ते वापसि वठी अचे त का कुदरत बि हुजे सो अव्हां इंसान हुजो पोइ इंसान केतिरो बि पाण खे मज़बूत सम्झे कुझु बि सम्झे पर उहा ज़ात हुजे जंहिंजे अव्हां हेठो हुजो जंहिंखे अव्हां ॿाॾायो जंहिंखां अव्हां शुकुरु करो जंहिंखां अव्हां घुरो ऐं जंहिंखां डर बि हुजे ऐं ड्रिजंदो बि हुजे कत बि कंब बि ॾे बि डर बि बेटा साईं चवंदो हुजे सो इन जे करे मींहं अहिड़ा पिया हुजनि पंजाब पोइ हीअं जिथां दरिया भसा जो सोड़ थिए पोइ इहो पासो इहो यको ॾिसंदा हुजो त ककर जेके हुजनि ईअं फाटी पवंदा हुजनि ईअं मींहं जा तलाव थी वेंदा हुजनि सो कल्ह मरा हिकिड़ो पढ़ी मूंखे ॿुधाए त दुनिया में ईअं थींदो हुजे त इहो जेको ककर मां हीअं पाणी किरे उते वॾो खॾो करे छॾे एॾो सम्झो त इहो वॾो नुक़सानु हुजे सो मालिक साईं पंहिंजी बाझ में कंदो हुजे असां ग़रीबनि मथां असां माण्हुनि मथां इंसाननि मथां असां छा हुजूं कील माकोड़े में सलो हुजूं सो असां त उन खे बि ॾिसूं त इहे बरसातूं ॾिसूं वरी किथे ॾिसूं त मासूम बालक जेके हुजनि उहे बुख विघे वेंदा हुजनि पर वरी असां जंहिं धरती ते रहंदा हुजूं असां जंहिं मालामाल धरती ते हुजूं असां वरी ॿी सोच में हुजूं पर असांखे इहा ख़बर न हुजे त हे जंहिं धरती मालामाल धरती ते असां रहंदा हुजूं त असांखे कीअं रहणु खपंदो हुजे असांजी सोच छा हुअणु खपंदी हुजे दुनिया जूं तकलीफ़ूं अव्हां ॾिसंदा हुजो त किथे बालक ख़बरुनि में बि अचे ईअं अख़बार में बि अचे त राति जो मारूं उथी वेही ॾिसंदियूं हुजनि त मुंहिंजो बालक बुख विघे हीउ जहान त न छॾे वियो हुजे दुनिया में अहिड़ी हालत हुजे अहिड़ी हालत दुनिया में हुजे अव्हां ॿ वेला खाईंदा हुजो शुकुरु कंदा हुजो वेलो खाईंदा हुजो शुकुरु कंदा हुजो पंहिंजे घर में हुजो पंहिंजे अजे में हुजो पंहिंजे कुटुंब में हुजो बाक़ी हाणे जेको मां करे जेको पंहिंजो चए त अञा बि कुझु न हुजे उनखे मालिक साईं साञा ॾींदो हुजे हालतुनि खे दुनिया ते जॾहिं दुनिया जी हालतुनि ते नज़र पवंदी हुजे पोइ अव्हांखे ख़बर पवंदी हुजे त असां कीअं हुजूं असांजो मुआसिरो कीअं हुजे असांखे कीअं रहणु करणु खपंदो हुजे जहिड़ा झगड़ा झटा किनो कीबत या गीबत इहा न हुअणु खपंदो हुजे सुठो समाज बहितरीनु समाज जोड़ण जी ज़रूरत हुजे जिथे तालीम जी ॻाल्हि हलंदी हुजे जिथे हुनर जी ॻाल्हि हलंदी हुजे जिथे भाईचारे जी ॻाल्हि हलंदी हुजे जिथे दरगुजर जी ॻाल्हि दरगुजर करणु असां वटि हाणे दरगुजर हुजे नंढी वॾी ॻाल्हि ते माण्हू जेके हुजनि पोइ हिक ॿिए खे पलांद ते हलिया वेंदा हुजनि सो असुलु हुजे दरगुजर करणु हिन दुनिया में कीअं अव्हांखे हलणो हुजे अव्हां बहितर हलंदा हुजो त ईंदड़ अव्हां जा नसुल बि उहे हलंदा हुजनि पर जे अव्हां
इहे बदिले वठ सठ जहिड़नि में इन्हनि में ॿिए खे घटि करण में हलंदा हुजो न त पोइ अव्हां जी ज़िंदगी त ईअं गुज़री वेंदी हुजे, पोइ ईंदड़ जेको नसुल हुजे उहो बि इन में घारे छॾे। पर ज़िंदगीअ खे सुहिणे नमूने माण्हू जीअंदो हुजे, ख़ुशगवार माहौल में, जीअं सुबुह जो पखी उथंदा हुजनि, उन वटि न साज़ो न सामान सुबुह जो मिठियूं लातियूं कनि, मालिक साईं उन्हनि खे जे ॾिसो त झकूं वाह लॻनि, वण किरंदा हुजनि, पर उन्हनि खे कहिड़ी उन हुजे, उन्हनि जो बसि इहो हुजे त आणियूं चाढ़ियूं वारी रीत हुजे, मालिक ॾींदो हुजे ॾातार त इहे बि खाईंदा हुजनि। सो असां इंसान त वरी बि हथ पेर हुजनि, कुझु न कुझु करे करे खणी ईंदा हुजूं, पर इहो हौसलो ज़रूरु हुजे। हिन वक़्तु लॻंदो हुजे त असां माण्हुनि मां हौसलो निकिरी वियो हुजे, पोइ चवंदा हुजूं त ॿिए जो हिसो, टे जो हिसो, चोथे जो हिसो, पंजे जो हिसो, या वरी माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में न अचे त उहो वधी हुजे त आउं इन में वधां, वधो हुन में इल्म में वधो, ॿिए खे ॾिसो त दुनिया इल्म में अॻियां वेंदी हुजे त अव्हां बि इल्म में अॻियां वञो, ॿिया साइंसदान थींदा हुजनि त अव्हां बि साइंसदान थींदा हुजो, इन में अॻियां वधंदा हुजो। वरी ॾिसंदा हुजो त दुनिया तरक़ी करे, वणज वापार में अव्हां उन में तरक़ी करो, कीअं तरक़ी कंदा हुजो। बाक़ी असां वटि नंढियूं नंढी ॻाल्हि ते सॼो ॾींहुं वक़्तु गुज़री वञे, हाउंटल ते वेठा हुजूं, घर में वेठा हुजूं, पाण में वेठा हुजूं, कंहिंजो हीअं मोह कंहिंजो हीअं मोह कयो वेठा हुजूं, पोइ इहा ज़िंदगी ॾुखी हुजे, इहा रोज़ तकलीफ़ दे वारी ज़िंदगी हुजे। सच ॿुधाईंदो हुजां हिन करे। सो हाणे प्रोग्राम जी शुरूआति थी हुजे, सो इहो मींहं बि पिया हुजनि, मींहं जे करे वरी दरिया बासा में पाणी बि जाम आयो हुजे। मां बि 2 ॾींहं चकर ते वियो हुजां, दरिया बासा खे पहिरियां ईअं ख़ाली पेट ॾिठो हुजे, ॾुख थियो हुजे, वरी हाणे ईअं मौज में ॾिठो हुजे, ऐं लुड़ ॾाढो हुजे, पाणीअ में लुड़ाठो पाणी हुजे, मिटी वारो इहो पाणी हुजे। सो मूं चयो वाह जो हेल भला जेके ज़मीन उन में ईंदो हुजे पाणी, वाह जो लट पवंदो हुजे, वरी वाह जा फसल थींदा हुजनि हिन में, शुक्र कयो हुजे मालिक साईं, सिंधु वहंदो हुजे। ऐं वरी ॾिसां त को कुंडी हयो वेठो हुजे, मसी फासाइण लाइ को ॼारो हयो वेठो हुजे, ॿेड़ीअ ते माण्हू घुमनि फिरनि। मूं चयो वाह वाह, बसि मूं त सच पुछो त ईअं मूं चयो वाह वाह, कुदरत जा वाह जा नज़ारा हुजनि, सिंधु बासा त सफ़ा मौज में हुजे, ऐं मालिक साईं सदाईं ईअं मौजनि में वहंदो हुजे। उन सां गॾोगॾु वरी पोइ इन सां ॿोॾ बि आई हुजे, विचोली ॿोॾ, नंढी ॿोॾ जंहिंखे चऊं, गुड्डू वटि बि पाणी जाम हुजे, सखर वटि बि पाणी जाम हुजे, पोइ ॿराड़ी जा इलाइक़ा जेके हुजनि उहे ॿुॾंदा हुजनि, पंजाब वारे पासे बि जेको सिंधु दरिया जे कंधीअ ते जेके रहंदा हुजनि उन्हनि जा फसल बसल उहे त ॿुॾी विया हुजनि, उन्हनि खे रेस्क्यू करे ॿाहिरि कढंदा हुजनि। पर वरी जे कुझु हिते असां दरिया जो ॾिसूं, इहे 2-3 अॼु हीअं फाउंटूं बि मूं ॾिठा, इहे त इहे अव्हां बि ॾिसंदा हुजो स्क्रीन ते, त दरिया में मौज हुजे, इनखे पाणी बि अचे, सो इन में बि ख़्यालु पाण कंदा हुजो, पंहिंजे फसलनि जो बि ख़्यालु कंदा हुजो पंहिंजो बि। ऐं इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि हुजे त वक़्तु आहे त मींहुं बि वसो हुजे ऐं पाणी बि अची वियो हुजे, पोइ सारियालो फसल, ॿिया फसल, आबादगार वीचारा ॾाढा परेशान हुजनि। सच पुछो आबादगार छा, हर सिंध जो माण्हू परेशान हुजे हिन पाणीअ करे, या मालिक साईं बाझ कई हुजे। सो मालिक जो शुक्र बि अदा करणु खपंदो हुजे, कुदरत खे ॾिसी वाह वाह बि करणु खपंदी हुजे त मालिक तीअं ख़ुशि थींदो हुजे, ॾातार अञा वधीक ॾींदो हुजे। अॼु प्रोग्राम में अञा वधीक असां कचहरी ज़रूरु करूं, पर मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, सो इनखे अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाईंदा हुजो, शेयर करे छॾींदा हुजो, कमेंट कंदा हुजो, पोइ उते सभु प्रोग्राम हुजनि। पोइ हे रामू राधा वारो प्रोग्राम हुजे, सुबुह मेहरान हुजे, ऐं ड्रामा हुजनि, गाना उते पिया हुजनि, सहरा लाॾा उते पिया हुजनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं पियूं हुजनि चटपट। वरी उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, सो उन पेज ते बि असां हाणे वरी अव्हांजो हीअं करे फेसबुक ते पेज मेहरान टीवी एंटरटेनमेंट खोलींदा हुजो त हे फ़क़ीर रामण अव्हांजे ख़िदमत में उते हाज़िर बीठो हुजे, उते बि अव्हां वञी करे अव्हां लिखंदा हुजो, सलाम कंदा हुजो, हाल अहिवाल पंहिंजो ॾींदा हुजो, किथे वेठा हुजो, कहिड़े हाल में हुजो, पाणीअ जो पोज़ीशन कीअं हुजे, अव्हां वटि दरिया में पाणी कीअं अचे, अव्हांजा इलाइक़ा कीअं हुजनि, सो इहो बि हाल अहिवाल अव्हां ॾेई सघंदा हुजो। उते बि फेसबुक ते बि मेहरान टीवीअ ते ॾिसंदा हुजो, उते बि फ़क़ीर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर बीठो हुजे। पर हुन सां गॾोगॾु वरी इहो नंबर हलंदो हुजे बि टीवीअ ते, इन ते बि अव्हां फ़ोन कॉल कंदा हुजो त उते बि अव्हांजी ख़िदमत में अॼु हाज़िर ज़रूरु थींदा हुजूं। सो कचहरी बि ज़रूरु करूं,
राधुल अॼु पाड़े मां वरी चयो हुजे त मूं चयो अॼु को सुबुह सां पाड़े मां वञे को तकिड़ो ॾे को सामान सड़ो को वठी ईंदी हुजे घर जो। सो हाणे जनानियुनि खे बि इहो चवंदा हुजूं त बाबा घर खे हलाए चलाए पाण करो, हे खंडु एॾी महांगी, हे शयूं एॾियूं महांगियूं, हाणे पाण वठो, पाण घर खे ॾिसंदियूं हुजो। त मूं चयो बाबा हाणे तूं पाण इहो घर जो सिस्टम पाण हला। हाणे दुनिया जो दौर मटिजी हाणे नवां सिस्टम थींदा हुजनि। मूं चयो माई हाणे तूं पाण हीअं घर जे सिस्टम खे ॾिस। असां फ़क़ीर ॾींहं जो अॼु कहिड़ियूं ख़बरूं ॿुधूं हो पोइ मूं चयो असां फ़क़ीर हिन दुनिया खां जेके इहे सोर शराबा महांगायूं हिन खां मूंखे परे रखंदी हुजे। आउं रुॻो बैत पढ़ां, को सुठी ॻाल्हि सम्झां, को ॿुधां, ऐं घर में वेठो हुजां, सम्झ घर में बसि घर खे संभालियो वेठो हुजां। सो हाणे वरी हलंदा हुजूं प्रोग्राम जे शुरूआति में भेटाई साईं जी वाई हुजे। वाह वाह, भेटाई साईं जी वायूं बि अवां सभु ॾिसंदा बि हुजो, ॿुधंदा बि हुजो, महिराण टीवीअ खे दुआ बि कंदा हुजो। सो अॼु वरी अहिड़ी हिकिड़ी वाई फ़क़ीर जी हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर, इहा ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापसि अचूं त फ़ोन कॉल ते बि असां कचहरी बि ज़रूरु करूं, हाल वाल बि वंडूं अव्हां सां, ऐं इन फेसबुक ते बि अव्हां ॾिसंदा हुजो, यूट्यूब ते बि अव्हां सब्सक्राइब ज़रूरु कंदा हुजो। हलो हलो कोरिए, हलो हलो कोरिए, नाज़ुक जिनी जो नींहुं, ॻंढिन सारो ॾींहुं, छिनण मूर न सिखिया। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग छंछरु आचर ते अव्हां जे ख़िदमत में हाज़िर हुजनि। ऐं कॾहिं कॾहिं चवंदा हुजनि त माण्हू अकल सिर्फ़ु दुनियादारी कंदो हुजे, पंहिंजे घर भाती हेॾे होॾे कमकार साॻे वञनि त वरी माण्हू दुनिया खे बि मोह ॾिए, दुनिया जे सिस्टम खे बि ज़रूरु हलाईंदो हुजे। त दुनिया जा जेके सिस्टम हुजनि, दुनिया जो जेको वहिंवार हुजे, दुनिया जो जेको कमु हुजे उहो अव्हां करे सघंदा हुजो। ऐं दुनिया में खिल भोग मज़ाक कचहरी इहा बि ज़रूरु थींदी हुजे। हुनुरु कंदा हुजो, उते पंहिंजे वक़्तु सुर जेको हुजे न कम में अहिड़ा मसरूफ़ रहंदा हुजो जो माण्हू चवंदो यार वॾो ई कम में जेको माहिर हुजे, कमु कंदो हुजे। वरी अव्हां ख़ुशगवार माहौल में विहो त वरी सुठी कचहरी सुठी गुफ़्तगू करो, वरी कॾहिं घुमणु फिरणु बि वेंदा हुजो। रुॻो ज़िंदगी खे इहो हीअं ॿूसट वारो बि न ठाहींदा हुजो, पर जेको कुझु करो उहो सुहिणे नमूने सुहिणो करो। बालक हीअं मोकल हुजे, घर में वेठा हुजनि, उस्ताद साहिबान वेठा हुजनि, स्कूल वञो त बाक़ाइदे तयारु थी सुबुह जो सवेर तयारु थी स्कूल वेंदा हुजो, सुहिणे नमूने पढ़ंदा हुजो, निंड पूरी करे स्कूल वेंदा हुजो। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे, उस्ताद साहिब जी ॻाल्हि सम्झ में, सबक़ु सम्झ में ईंदो हुजे, लिखणु अव्हांखे सम्झ में ईंदो हुजे। वरी मोटी अची आराम करे वरी शाम जो रांदि रूंद करे मानड़ी खाई वरी सुम्ही पवंदा हुजो। वरी सुबुह जो सवेर उथी तयारु थी स्कूल माण्हू वेंदो हुजे त माण्हू खे ॾाढो सुठो लॻंदो हुजे। सो इहो बालकनि खे मुंहिंजी सलाह हुजे। बाक़ी ईअं न हुजे पोइ घर में का मोबिलियल अव्हांखे हथु अची वञे पोइ वेही निपूड़ींदा हुजो हुनखे, किट 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 किट, हूं हा हा हूं हा हा, अबा सुम्हंदो हुजे, हा हा सुम्हंदो हुजां, हा हा किट 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 किट। सो इन किट किट खे बि थोरो देरि माण्हू वेहे ज़रूरु ॾिसे, रांदि खेॾे ज़रूरु करे, टीवी बि ॾिसे माण्हू, मोबाइल में ज़रूरु अहिड़ी कासे। पर जेके बालक हुजनि न उहे पंहिंजो पाण उथी कमकार बि कंदा हुजो घर में, रुॻो वेही वेही थकिजी पवंदा, पोइ चवंदा हुजे हाणे कमु कहिड़ो हुजे जो रुॻो मोबाइल ते वेठा हुजो। सो ईअं बि न हुजे, माण्हू कमकार करे पंहिंजो मोबाइल बि ज़रूरु हलाईंदा हुजो, ऐं रांदि बि खेॾंदा हुजो, पर तालीम में अॻु भरा हुजो, कंप्यूटर में अॻियां ऐं कंप्यूटर में दाख़िला वठी शाम जो वरी उते पढ़ंदा हुजो, महिनत कंदा हुजो। रुॻो वालदेन जे जेके हवाले सां रुॻो ईअं न हुजो त बाबो हीअं चवंदो हुजे त पोइ आउं हीअं करां। हिकिड़ा वरी बालक अहिड़ा हुजनि चवनि मूंखे बाबो हीअं न करणु ॾींदो हुजे, न त आउं हो हीअं वॾो साइंसदान थींदो हुजां। बाबा उहे तव्हां तॾहिं थींदा हुजो जॾहिं हर ॻाल्हि वालदेन सां अव्हां कंदा हुजो। जे पढ़िया लिखिया वालदेन हुजनि त उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अचे, जे पढ़िया लिखिया वरी वीचारा न हुजनि त उन्हनि खे सम्झाईंदा हुजो त बाबा हींअर हीउ दौरु हुजे, हीउ कंदा हुजूं त हुन में हीअं बहितरी थींदी हुजे, जंहिंमें मुंहिंजी ज़िंदगी बि बहितर थींदी हुजे, ईंदड़ वक़्तु बि सुठो थींदो हुजे। पोइ ॿिया ॿाहिरि जेके हुजनि उहे वरी हीअं कंदा हुजनि त हीअं सुठो थी पवंदो हुजे। इहा ॻाल्हि बि उन्हनि खे सम्झाईंदा हुजो। पाण में वेही कचहरी कंदा हुजो त पोइ इहा ॻाल्हि सुठी लॻंदी हुजे। बाक़ी हाणे ईअं न हुजे त
बापो आयो हुजे त उहो रुगो स्कूल छॾींदो हुजे, उहो रुगो कम जी ॻाल्हि कंदो हुजे। छो वालदेन जेके हुजनि उहे अव्हांखे सिंगारींदा हुजनि, अव्हांखे सुठी सलाह ॾींदा हुजनि, तव्हां कंहिं हिन बुरे कम में न हुजो, या तव्हां टाइम जेको हुजे रुगो रांदि खेॾींदा हुजो, रुगो घर खे टाइम न ॾींदा हुजो, उन्हनि जो हथु न वंडराईंदा हुजो, त बि इहा बि ॻाल्हि मुनासिबु न हुजे। त सभु कम में अव्हां अॻुभरा थी उन्हनि जो अॿाह ॿेली बि थींदा हुजो। ऐं स्कूल जी हाणे वरी तयारी अहिड़ी करे ऐं नई मंज़िल ॾांहुं, नई सोच ॾांहुं, नए क़दम ॾांहुं हीअं अॻियां वधंदा हुजो, तालीम में थौर हासिलु कंदा हुजो, तालीम अहिड़ी सुहिणी पढ़ाईंदा हुजो जो ईंदड़ जेको नस्ल हुजे, ईंदड़ वरी अव्हांजा औलाद थियनि न, उहे अहिड़ा भला हुजनि पढ़ाईअ में लिखाईअ में जो वञी थींदा हुजनि ख़ैर। जे अॼु अव्हां कारोबार में हथु ई वठराईंदा हुजो वालदेन खे, त सुभाणे वरी अव्हां वॾा कारोबारी शख़्सियतूं थींदा हुजो, वरी अव्हांजो औलाद ईअं थींदो हुजे। जे वरी अव्हां कंप्यूटर जा माहिर हुजो त सुभाणे वरी अव्हांजो औलाद ईअं कंप्यूटर जो माहिर थी पवंदो हुजे। त इन करे इहे ॻाल्हियूं करणु ज़रूरी हुजनि, इहो सिस्टम खे अॻियां ईअं खणी हलिबो हुजेव। सलाह ॾिनी हुजे मां, ॻाल्हि वणी हुजेव त खणी ताड़ी वॼाईंदा हुजो, बाक़ी हीअं करे वरी ॾिसंदा छा जो बालक ॻाल्हि कमु। हलो हलो, फोन कॉल वई हुजे। सो हाणे भला वरी छो इहे बालकनि सां कचहरी बि कई हुजे, मूं चयो त हाँ कचहरी अव्हां सां ज़रूरु करूं, हाल अहिवाल वंडूं, पर हाणे वरी छो न भला तव्हांखे हिकिड़ो गीत ॿुधाईंदो हुजां, गीत ॾिसंदा हुजो, ॿुधंदा हुजो, उन खां पोइ वरी अचां त अव्हां सां कचहरी वञा, खोड़सारी अॼु करूं, हाल अहिवाल बि वंडूं। सो ही गीत ॾिसंदा हुजो। सुणो, अॼु जलाल चांडे जो गीत हुजे, तमामु घणा दोस्त पंजाब खां बि फरमाइश कनि, हितां खां बि कनि था जलाल चांडे जो। तो जलाल चांडे जो हिकिड़ो भलो गीत हुजे, अव्हां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचां, अञा कचहरी करां अव्हां सां। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जा अव्हांखे, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामो राधा में रामो राधा जा रंग यकीननि छंछर ऐं आचर ते अव्हां ॾिसंदा हुजो, ऐं यकीननि अव्हांखे रंग पसंदि ईंदा हुजनि। पोइ अव्हां कहिड़े बि शहर में किथे बि वेठा हुजो, वाण वस्ती थर बर काछो जिते बि हुजो, ॻोठनि में वेठा हुजो, नंढा बालक हुजनि, वॾा हुजनि, उस्ताद हुजनि, शागिर्द हुजनि, राज़ा हुजनि, या मिस्त्री हुजनि, या होटल वारा हुजनि, या इल्म ऐं हुनर वारा हुजनि, उहे सभु बि प्रोग्राम खे ॾिसंदा आहिनि। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो 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 हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा हैदर भट्टी ॻाल्हाईंदो हुजां, खुदाबाद मां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि जी, चङो भलो, तबियतूं ॿार? अल्हम्दुलिल्लाह। अदा तव्हां ख़ुशि हुजो, तव्हांजी पूरी टीम ख़ुशि हुजे न? हा हा, सॼी टीम ख़ुशि हुजे। भला कीअं खुदाबाद जी मौसम कीअं हुजे, हेॾा हाल अहिवाल ॾींदो हुजे? असांजी मौसम अॼु घुराड़ो ॾींहुं आहे, थोरी थोरी सन्हड़ी सन्हड़ी बूंदा पवंदी आहे, ऐं वक़्तु जेको आहे असां हींअर तक़रीबन जेके बसर हणी चुका आहियूं, कुझु रहिजी विया वञी बसर हणूं पिया, बोगड़ी जेके आहिनि कुझु कुझु चढ़िया आहिनि। अच्छा, पोइ दरिया पासा कीअं हुजे हिन पासे ऐं वारे पासे? बिल्कुलु दरिया, कुझु हेठां वारी गायूं सभु ओड़े वियूं, फसल कुझु ॿोड़े छॾिया जीअं बचपन जो बेजारो ॿोड़े छॾ, मिर्च जो बेजारो ॿोड़े छॾ, चारनि जो बेजारो, सभु जेको आहे पाणी हेठि अची वियो आहे। माना कुझु न कुझु फसल जेके हुजनि उहे दरिया जे पेट ॾांहुं विया हुजनि। जेके मथां वारा फसल उहे भला बरसाति करे ऐं सीउ पाणी वधण जे करे मथां वारा सभु फसल भला छानीअ सम्झो त कूलर ऐं दवा सां घटि थी वई हुजे। माना उहे त भला थिया हुजनि, बाक़ी हाणे जेके दरिया पासा जे पेट में हुजनि या हेठां ईंदे हुजनि, उन्हनि खे त दरिया पासा खणी वियो हुजे पाण ॾे। हा, उन में खणी वियो हुजे, फसल ॿोड़े वियो हुजे। हलो, ॿियो त ख़ैरु हुजे न? ॿियो ख़ैरु हुजे, तव्हां सुठे सभु ख़ैरु हुजे। हा, सभिनी खे सलाम चवंदो हुजे। वालेकुम सलाम। अदा तमामु कुझु तव्हांखे रामू राधा वारा अबा अदा। हा, छा चवंदो हुजे? हा, दोस्त वेठा आहिनि, सभिनी तव्हांखे रामू राधा वारनि जे तरफ़ां सलाम हुजनि पिया, असांजा सलाम ॾेई छॾिया आहिनि। दोस्तनि जा नाला खणंदो हुजे। नाला आहे साहिब सुमरो आहे, महबूब मलाह आहे, मुंहिंजो पुटु आहे सौजर में हाजी खुदा भट्टी। ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। जो हैदर भट्टी जी ॻाल्हि कई हुजे पाणीअ जी, दरिया जी सोई हवा कीअं आउं ॾिसंदो हुजां। हाणे वरी कुझु अहिड़ा वीडियो अचनि सोशल मीडिया ते, उहे बि नज़र अचनि, जा माण्हू ॾेखारियूं त
कमद जो फसल हुजे उहो हीअं पाणीअ में हीअं वेंदो हुजे, लुढ़ंदो वेंदो हुजे, ॾेखारींदा हुजनि। सो पाणी त वाक़ई हीअं मौसम हुजे, मुंदि हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद रामन साईं। वालेकुम सलाम, सदा मौजूद अदा। केरु कहिड़े शहर खां दा? फकीर मंज़ूर अली जमाली, हक़ मौजूद होटल शेरी स्टाफ तां सर। साल जे ठीकु हुजो, चङा भला हुजो। अल्लाह जा लख एहसान, दुआऊं रामन साईं। तूं ख़ुशि आहीं? तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? मौसम कीअं थी लॻे तोखे ॾहीं? यार मुंहिंजा हाल भला हुजनि ऐं मुंहिंजा हाल अव्हां जे साम्हूं बि हुजनि। मौसम जा बि हुजे, बसि दिलि जी मौसम सुठी हुजे त पोइ सभु मौसमूं भलियूं हुजनि। माशाअल्लाह, अॼु अकेलो बीठो आहीं रामन साईं, ॿियो जोड़ी वाल बि कोन अथई? अब अॼु घर वारी पाड़े में वई हुजे, कुझु को रली खे टोपो ॾियणो हुजे, को सामान बि वठिणो हुजे, पोइ इन जे करे घर में अॼु वरी आउं अकेलो बि हुजां। वाह 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 वाह, अकेलो हुजी या ॿ हुजो पर साईं मज़ो लॻो पियो आहे। हा बसि अकेले सिर वरी पोइ मूं चयो अव्हां जहिड़नि सॼणनि सां त हाल वाल ओरींदा हुजूं, हाल वाल वठंदा त हुजऊं न। असां वरी जो अॼु साईं रामन साईं खे शहर ॿुधाईंदासीं लतीफ़ साईं जो, भलो शहर हथ कयो अथमि। लतीफ़ साईं जा सभु बेत भला। अॼु साईं बैत महदी सरकार जो आहे, मौसम जे हिसाब सां आहे, भलो आहे। लतीफ़ साईं जो, मेहदी साईं जो? महदी साईं जो। वाह 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 वाह, जी जी फ़कीर। मथों ककर कुर्ब जो, हेठि मेहर वसे पियो मींहं। वाह। मथों ककर कुर्ब जो, हेठि मेहर वसे पियो मींहं। बहादुर हूर हज में, हिंदोरे में हीअ। हाय हाय। हूं गुरू ॾिन हज में, मूंखे लिङे न पवे लीह। वाह वाह। हरियो कुज़ा कैफ़ जा, चवनि प्यार मझऊं पी। वाह पीतम कुज़ा कैफ़ जा, मूंखे नज़र आयमि नींहं। वाह वाह। महदी ॾुखनि वारो ॾींहुं, मूंखे इश्क अखे न ॾेखारियो। वाह 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 वाह। ॿियो छा हाल हुजे? तव्हां ठीकु हुजो, चङा भला हुजो। अल्हम्दुलिल्लाह रावण, दुआऊं मौला जा करम, अलाह साईं ख़ुशि कंदई। तूं बि ख़ुशि हुजी, तुंहिंजो प्रोग्राम ज़बरदस्त ॾिसंदा आहियूं। अॼु पहिरियों दफ़ो शामिल थियो जी फोन कॉल ते। न साईं, तव्हांखे इहो टियों चकर आहे। असां दावत कढ़ाई जी बि ॾिनी हुई, मानी जी बि ॾिनी हुई, पर तव्हां आया कोन हुयो। हा यार, हिकिड़ो दफ़ो दावत ॾिनी हुजे, पोइ वरी ओ गर्मी लॻी पई हुजे। मूं चयो हाणे गर्मी में कहिड़ो निकिरंदो हुजां, हिन करे वरी पोइ थोरा ॾींहं थधा थींदा हुजनि त पोइ अधे वटा चकर ॾींदो हुजां। रामन साईं, हेॾा ॾींहं लॻा पिया आहिनि, पहाड़ी मौसम आहे, हींअर थरजूं खुंबियूं, मच्छी तमामु शयूं भलियूं कॾहिं अचु न बाबा। बाबा इहो वरी अॼुकल्ह वरी थोरे पंहिंजे घर जी मौसम सही न हुजे। अच्छा, सही सो सही। इन जे करे पोइ हाणे जनानीअ खे नाराज़ करे आउं बि ॿाहिरि यार वरी कोन निकिरां त हाणे यार जनानीअ खे कीअं नाराज़ करां जे आउं निकिरां चवां त को भोग ठका को अव्हां सां कचेरी करां, हे वरी चवंदी हुजे मूंखे साण वठी हलंदो हुजे। माशाअल्लाह माशाअल्लाह। रामन, तुंहिंजा बैत बि भला आहिनि। मुंहिंजा बेत भला हुजनि। ॾाढा बैत तुंहिंजा भला आहिनि, जे हुननि सां गॾु वरी ढोल फ़कीर जा कलाम थी वञनि त पोइ त सही रंग लॻी वञनि, सिंधड़ी आबाद थी वञे। बसि पोइ इहो ढोल फ़कीर हुजे, पोइ सोरा फ़कीर हुजे, अलड़ फ़कीर हुजे, पोइ इहे सभु फ़कीर हिन फ़कीर जे रंग में बि गॾु हुजनि इहे। साईं बसि पोइ त छा ज़िंदगी जो मज़ो इंजॉय वरी छा माण्हू ॾिसे। न न बसि पोइ इहे सभु अव्हां ॾिसंदा बि हुजो, पसंदि बि कंदा हुजो। इहे अव्हां जूं मोहबतूं बि हुजनि ऐं जो हाल अव्हां सभिनी जे साम्हूं पेश पिरिया नाल हुजे। साईं लख महिरबानियूं तुंहिंजूं। असांजे तरफ़ां इहो जेको प्रोग्राम हलायो पिया, तव्हांजो, तव्हांजी सॼी टीम खे, सॼी सिंध खे, सॼे पाकिस्तान खे असां डेडिकेट था कयूं। वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब। असां पाण वेठे ॻाल्हियूं अव्हां जूं ॻायूं, भले यार आए तुंहिंजूं लख भलायूं, भले यार आए तुंहिंजूं लख भलायूं। असां पाण तुंहिंजूं वाटूं वेठे निहारियूं, भले यार आए तुंहिंजूं लख भलायूं। सो के माण्हू अहिड़ा हुजनि जेके फोन कॉल ते या ईंदे ई अव्हां सराह थी पवंदा हुजो। सच पुछो, अव्हांखे ख़ुशी थींदी हुजे त अहिड़ा महिमान आयो हुजे, अहिड़ा माण्हू आया हुजनि, अहिड़ा रूह वारा, पोइ अहिड़ा कलाम, पोइ अहिड़ा गीत, इहे सभु जेके असांखे वणंदा बि हुजनि। हलो हलो।
वालेकुम सलाम हुजे अबा केरु सफ़ा फोन मां ॿाहिरि अची वियो हुजे केरु हुजे कहिड़े शहर खां अबा ॻाल्हायां थो सरदार फ़कीर कोटा खां लिखारी हे शुक्र हुजे तूं हाल में हुजी मूंखे त लॻो हुजे तूं अलाए कोटा मां लॾो खणी वियो हुजी अलाए छा लाया पाण बसि कुझु हथ तंग थी वियो हुजे कार न मिलंदी हुजे मां चयो अॼु ऐलान थी सेट करायो अथमि न पोइ इहो हथ ॻाल्हायां ॿियो ॿुधायो छा हाल अहिवाल आहे अबा मुंहिंजो हाल सही आहे तूं पंहिंजो हाल ॾींदो हाणे हथ सही हुजे तंग त न हुजे न न शुक्र आहे तूं ॿुधायो तुंहिंजी तबियत बसि तबियत बि सही हुजे बसि सोचींदो हुजां यार तूं अलाए कहिड़े हाल में हुजी अलाए कहिड़ो तुंहिंजो इहो हलंदो हुजे कमुकार अलाए न घर जो गुज़र बसर तुंहिंजो कीअं हलंदो हुजे मां बि वॾो सारींदो हुजां तोखे बसि यार न करे यार थोरो हेॾे होॾे थींदो हुजे सिग्नल में मसइलो हुजे थोरो पेर खे हेॾे खणंदो हुजे या हेॾे आवाज़ कटिबो हुजे हाणे आवाज़ सही अचे थो हा हाणे अचे थो अलाए कहिड़ो ई हाल अहिवाल ॾिनी जेको मूंखे ॿुधण में न आयो हुजे ग़रीबी में पेर खे हेॾे कंदो हुजे भाॼाई ठीकु हुजे हा भाॼाई ठीकु हुजे कोयटे जो मौसम कीअं हुजे वॾी महिरबानी हुजे हे सरदार फ़कीर हुजे हे फ़कीर माण्हू हुजनि हे आड़ियूं चाड़ियूं वारा माण्हू हुजनि सच पुछो त हे असुलु इहो एॾो प्यार सां कंदा हुजनि ऐं इन सॼे रंगनि में शामिल बि थींदो हुजे सरदार हे पापड़ खपाए छोलड़ा खपाए कोयटा में पंहिंजो गुज़र बसर करे पोइ मूंखे पंहिंजो वरी भाउ सम्झी करे हाल अहिवाल ॾींदो हुजे त एतिरो हिकु वॾो अरसो थी वियो हुजे त 2 महीना 2.5 महीना हे शामिल न थियो हुजे प्रोग्राम में ऐं हुनखे दिलि ई दिलि में सारींदो हुजां त फ़कीर अलाए कहिड़े हाल में हुजे पर अॼु हुन पाण चयो त मुंहिंजो हथु तंग थी वियो हुजे माना हथु तंग थी वियो हुजे माना उहो न हुजे त गुज़र बसर ॾुखियो थी वियो हुजे ऐं कीअं तोसां ॻाल्हाईंदो हुजां हाय हाय हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा बरकत अली अदा छा हाल हुजे घोटकी शहर ॻोठ ॿार किथे साईं ॻोठ पंहिंजो जानी वाह 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 ॿियो ख़ैर हुजे घोटकी जी अॼु मौसम कीअं हुजे हिते भाउ ॾाढी गर्मी आहे भाउ घोटकी में अरे भाउ मां सम्झंदो हुजे त का कणकण वसंदी हुजे न हिते ॾाढी गर्मी आहे लॻी पई आहे बसि तव्हांजो प्रोग्राम ॾिसी माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांखे ॾाढो वणे पियो वाह वाह प्रोग्राम खे बाक़ाइदे वेही ॾिसंदो हुजे न महिरान टीवी ते बिल्कुलु ॾिसूं था तक़रीबन 2 घंटो तव्हांजो VIP असां सफ़ा मज़े सां सुकून सां काफ़ी इलाही सारा वेठा आहिनि 12 माण्हू वेठा आहिनि तव्हांजो प्रोग्राम ॾिसण जे लाइ एतिरा माण्हू गॾु विहारियो वेठो हुजे प्रोग्राम ॾिसण लाइ जी बिल्कुलु तव्हांजे छंछरु ऐं आचर ते प्रोग्राम जे इंतज़ार में हूंदा आहियूं असां 10 बजे खां वठी करे 2 बजे तक 12 बजे ताईं 12 बजे ते बिल्कुलु तव्हांखे 2 कलाक सुकून सां ॾिसंदा आहियूं प्रोग्राम बाक़ी सॼो ॾींहुं अवां महिरान टीवी ॾिसंदा हुजो रंग अव्हांखे सभु भला मिलंदा हुजनि पसंदि कंदा हुजो अवां पर हिन प्रोग्राम ते अवां शामिल थींदा हुजो इंतज़ारु कंदा हुजो सभु गॾिजी वेही ॾिसंदा हुजो मुंहिंजे लाइ इहा वॾी ख़ुशी हुजे त अवां खीर खंडु थियो पाण में गॾु वेठा हुजो जी बिल्कुलु महिरबानी वाह वाह ईअं हमेशह मूंखे इहो माहौल वणंदो हुजे जेके पाण में गॾिजी वेही कचहरी कनि प्रोग्राम ॾिसनि हाल अहिवाल ओरी न इहा असुलु सिंध हुजे इहे मोहबती माण्हू असुलु इहे हुजनि असांजे ॻोठ में हिकु होटल आहे बाराड़ी में मोहबती होटल असां हुन में मौजूदु आहियूं वाह वाह माना पोइ उते टीवी हलाए वेठा हुजो पाण में जी मोहबती होटल में असां टीवी हलाए वेठा आहियूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था माशाल्लाह ज़बरदस्त आहे इहा मोहबती होटल हुजे जी मोहबती होटल आहे नालो मोहबती होटल हुजे जी वाह वाह माण्हू बि मोहबती हुजो अवां सभु यार जी असां मोहबती आहियूं तव्हांजी मोहबत जे करे असां वेठा आहियूं सभु चांहि ते वीडियो करे तव्हां शूट कयो सभिनी खे मोहबत सां मुंहिंजा बि सलाम ॾेई छॾींदो हुजे वालेकुम सलाम जी असां होटल मिलन चाहियूं था
सुरिया सूमरो जो VIP प्लान हिकिड़ो सुठो हुजे दुख वारो। सुरिया सुमरो जी जी अहिड़ो ॿुधाईंदो हुजे सुबुह सां ॾुखनि में तुंहिंजा ॾुख वारो कलाम ॿुधाईंदो हुजे, वॾी महिरबानी हुजे। घोटिकीअ में वेही माना इहो कलाम सुबुह सां ॾुख जा ख़ुशीअ जा कलाम ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो त ज़रूरु सुठो बि लॻंदो हुजे। सो अधो चवंदो हुजे त सुरिया सूमरो जो को ॾुख वारो कलाम भला सो सुरिया सूमरो जा कलाम अहिड़ा भला पिया हुजनि। सो अव्हां दोस्तनि मोहबतुनि लाइ चूंड कढी करे अव्हां जे साम्हूं इहो कलाम हुजे। सो इन कलाम खे ॾिसंदे वरी ॾुखनि में वरी पोइ हींअर जीअं ककर हुजनि पोइ इन कलाम सां गॾोगॾु वरी बैत भिटाई जो हुजे त ककर मंझि कपार जुड़ नेणऊं न लहे, ककर मंझि कपार जुड़ नेणऊं न लहे, जहिड़ा मुंहिंजा सुपरी तहिड़ा मेंघ मल्हार, खण अखियूं खिल यार त वञनि विछोड़ा संधा करे। सो इहो कलाम ॾिसंदा हुजो, उन खां पोइ ख़बरूं हुजनि, ख़बरूं ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं त अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं। ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू राधा जा ही जेके रंग हुजनि इहे ॾेह में परॾेह में सभु दोस्त इहा हिकिड़ी असांजे लाइ बि ख़ुशी हुजे, तव्हां पसंदि कंदा हुजो ऐं पंहिंजाइप वारी ॻाल्हि कंदा हुजो, पंहिंजनि जीअं ॻाल्हियूं कंदा हुजो। सच पुछो त पोइ असीं चऊं त पंहिंजी कल्चर, पंहिंजी मोहबत, पंहिंजूं ॻाल्हियूं असुलु पोइ इहे हुजनि, माण्हू हिक ॿिए सां हाल ओरींदे ख़ुशी महसूसु कंदो हुजे, पोइ असां बि असां लाइ अव्हां उहे मोहबतूं रखण वारा। सो इहे मोहबतुनि खे त पोइ भिटाई साईं जीअं लई लाणो कांडेरो हीअ मींहं ऐं ॿिया रंग जेके सभु हुजनि, माण्हूअ जो माणपो, उहे सभु रिसाले में सहेड़े करे असांखे ॾिना हुजनि त जीअं असां पढ़ी करे अॻियां वधी सघंदा हुजूं, सुठो अमल करे सघंदा हुजूं, सुठो सफ़र करे सघंदा हुजूं, पंहिंजे हौसले में असां मज़बूत हुजूं, हौसले सां अॻियां वधंदा हुजूं, मंज़िल ॾांहुं हिकिड़े ख़्याल सां अॻिते वधंदा हुजूं, न की हेॾे ॾिसंदा हुजूं हेॾे ॾिसंदा हुजूं, अध में मंज़िल खे छॾे ॾींदा हुजूं, या वरी इहो चवंदा हुजूं त हिमत हारे विहंदा हुजूं। सो जिन हिमत हारे विधी हुजे न, ऐं हिमत हारिया ऐं सधड़िया जेके हुजनि उहे बि कॾहिं बि मंज़िल ते न पुॼंदा हुजनि। पोइ यकीन हुजे अव्हांखे बहितर कंदा हुजो, पोइ मालिक साईं ते यकीन करे अव्हां अॻ भरा थींदा हुजो, कामयाबी ज़रूरु मालिक साईं अव्हांखे ॾींदो हुजे। पर हा, इहो सफ़र या महिनत या सचाई अव्हांखे करणी हुजे ज़रूरु। हलो टाइम सां तव्हां सां इहो हाल अहवाल कंदा कयूं जो अगरि प्रोग्राम में असांखे नाले में शुमार कंदा कयो। अदा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे त शुमार कंदो हुजे। मां जो पुनल परदेसी तहसील बाबाकोट बलोचिस्तान वेठो आहियां, ॻोठ गुल मोहम्मद नोतकानी। वाह वाह, हा वाकई यार परदेसी हुजी मूंखां परे हुजी। हा गोरी हुजाणे परदेसी आहिनि, परे आहे ॻाल्हि, तूं हैदराबाद में ॻाल्हाए थो अलाए किथां। ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजी। बलोचिस्तान जी मौसम कीअं हुजे? मौसम त जेको हैदराबाद जो अञा सुहिणी हवा आहे, राति जो हिते राति ॾींहं जो इहो ई हवा आहे। पाण बि असां भॼी आयासीं कोटिया आहे 2-3 ॾींहं। वाह वाह, ॿियो ख़ैर हुजे। परदेसी प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? जी जी जी, अलाह ख़ुशि कंदई मौला। परदेसी जी प्रोग्राम कीअं लॻे, कहिड़ी सोच में वेठो हुजी? आए टे ॼणा वेठा आहियूं, वॾो टीवी रखियल आहे, साम्हूं ॾिसूं था, एॾो पसंदि आयो जो अगरि कोई संगत हिते सॾु करे थी ॿाहिरि में उनखे घुराए अंदरि उताद में आणियूं था, जरे हिते अचु। माना संगत खे घुरायो था, उन्हनि खे चओ था हिते अचो, वेहो, टीवी ते प्रोग्राम ॾिसो। प्रोग्राम ॾिसूं यार जो। वाह वाह वाह, परदेसी माण्हू कमाल हुजी यार, रूह वारो माण्हू हुजी। बसि दिलबर, असांखे ॾाढो तुंहिंजो ॻाल्हाइण इहो ऐं प्रोग्राम हेॾो पसंदि अची वियो, जीअं बसि असांजो दिलि ख़ुशी में अची वियो।
ॾाढो दिलि ख़ुशी में अची वियो अहिड़ो जो हयाती वरी 5 साल वापसि मोटी आयो छा। वाह वाह, परदेस ईअं लॻे ॼणो साम्हूं वेठो हुजे, माना ईअं लॻो हुजे जो हिक ॿिए सां वेही हाल अहिवाल ओरियो हुजे ऐं गॾु वेठा ॼणो प्रोग्राम ॾिसूं, हाल अहिवाल बि ॾींदा हुजूं। बसि मुंहिंजो त दिलि ईअं चए थो मां जो शाम जो सुबुह जो तोसां मुंहिंजो दिलि जो अहवालु हूंदो हुजे। वाह 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 वाह, इहे मोहबतूं हुजनि, मोहबतूं। माण्हू हिकिड़ो दोस्त मां सां आयो आहे, कठे वेठो आहे लाड़काणे जो जावेद अबड़ो, बसि उनखे सलाम ॾींदो हुजे, महिमान हुजे। वालेकुम सलाम। ॿियो आहे गुलाब मीराली सनी सोरान जो वाह वाह, बलोचिस्तान, इन्हनि खे बि सलाम ॾींदो हुजे, ख़ुशि नसीब हुजे, महिमान आया हुजनि। वालेकुम सलाम। मिज़मान अला हाणे मिज़मान खे अला। हाओ बा हाओ, इहो ख़ुशि नसीब हुजे, महिमान हुजनि, सुबुह जो उन्हनि खे नेरनि कराई ऐं रूह बि ख़ुशि ऐं उहो ॾाढो 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 ईअं न। बिल्कुलु मिज़मान ईंदो आहे, अला उन में बरकत विझे थो। जहिड़ो शइ में अगरि जे हिकु गिलास लस्सी जो आहे बि उन खे 3 गिलास 4 बणिजी वेंदा आहिनि। वाह 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 वाह, उहो इहो चवंदा था, हाल कहिड़ो बि हुजे, दिलि वॾी हुजे, दिलि बाग़ बहार हुजणु खपे। सुभान अल्लाह, ईअं हुजे। परदेसी सुभान अल्लाह। परदेसी ख़ुशि हुजे, मुंहिंजी दुआ हुजे, हमेशह मुरकंदो हुजे महिमान जी। आमीन आमीन, तुंहिंजो दुआ ई काफ़ी आहे। आमीन। बसि फ़क़ीर लाइ बि दुआड़ी करे छॾींदो हुजे, वॾी महिरबानी, लख थोरा महिरबानी, वॾी महिरबानी, लख थोरा। सो बलोचिस्तान हुजे, सिंध हुजे, पोइ कहिड़ो बि मुल्क हुजे, ॿाहिरि किथे बि वेठा हुजो, मूंखे हिकिड़ो दफ़ो वरी हिन प्रोग्राम में हाणे चवंदा की रातियूं की ॾींहं, ॾींहं बि ॾींहंनि जहिड़ा पर रातियूं बि रातियूं न। सो प्रोग्राम में अफ्रीका खां फोन आई हुजे, अफ्रीका योगंडा खां, त हीअं मां ॾिठो हुजे त ही फ़क़ीर असां हिते घर में वेठा हुजूं, असांखे अफ्रीका ताईं माण्हू ॾिसंदा हुजनि, हीअं मूंखे हीअं ॾंदे आङिरियूं अचियूं। पोइ मूं सच पुछो, मूं सोचियो त अकुलु रुॻो पाण वटि हुजे। हींअर दुनिया में इहा हिकिड़ी एॾी सुठी ॻाल्हि हुजे, तव्हां जेको कमु करो सुठो करो ऐं सुठो न करो, दुनिया जी अव्हां ते नज़र हुजे। सो इहो कमाल हुजे त हाणे तव्हांखे वधीक ख़ुशी करे ऐं अहिड़ो कमु करणु खपंदो हुजे, सुठो कमु करणु खपंदो हुजे। तालीम में, हुनर में, रांदियुनि में, रांदियूं ॿेड़ियूं खेॾंदा हुजो, रांदियुनि खे बचाईंदा हुजो। सिंध वासी हो, सिंध जा हुआ, पोइ रांदियूं जेके बि हुजनि, रांदियूं असां वटि न हुजनि, ॻोठ में गॾिजी न वियो, शहर में गॾिजी न विहंदा हुजो, रांदियूं न खेॾंदा हुजो, पोइ उहा जाइ केरु वलारे विया हुजनि, उहा जाइ कीअं वलारजी वई हुजे, पोइ इहो किनो नसो काइजी पियो हुजे, पोइ इहो नसो, पोइ इहे सिगरेट, पोइ इहे बीड़ियूं, पोइ इहे पान, इहे गुटका, पोइ इहे 2100 2200 अलाए कहिड़ा कहिड़ा। मूंखे त हिननि जो इहो सिस्टम वणे बि न, को वरी नाला ईंदा हुजनि अहिड़ा। उहा असां रांदियूं छॾियूं हुजनि त इहे शयूं काइजी पियूं हुजनि, पोइ की ॿार, की वॾो, की पोड़ो, की पको। यार इन खां सभिनी खां हिन सफ़ा फ़क़ीर लॻा हलंदा वतंदा हुजो, सुबुह सां वर्ज़न्स कंदा हुजो, अहिड़ियूं वर्ज़न्स कंदा हुजो, वरी कमकार पंहिंजो करे, दुनिया जो हाल अहिवाल, अख़बार पढ़ो, टीवी ॾिसो, ख़बरूं पढ़ंदा हुजो, ख़बरूं ॿुधंदा हुजो, दुनिया जी ॻाल्हियूं जेके हुजनि उहे पाण वटि रखंदा हुजो, दुनिया ते नज़र रखंदा हुजो त दुनिया में माण्हू कीअं वधनि, असां किथे पुॻा हुजूं, असांखे छा करणु खपंदो हुजे। असुलु सुठी सोच इहा हुजेव। ऐं सुबुह सां उथी माण्हू पाण खे ईअं वर्ज़न्स करे, सुबुह सां ख़ुशि बहार माहौल हीअं लॻो पियो हुजे माण्हू, त पोइ सुठो लॻंदो हुजे। हलो, सो इहो जॾहिं अव्हां कंदा हुजो तॾहिं सुठो। ऐं हारी नारी मज़दूर जेको हुजे उहो बि हौसलो पंहिंजो न हारींदो हुजे। फसुलनि जे हवाले सां असांजे सिंध जे हारियुनि वॾी तकलीफ़ ॾिठी हुजे, ज़मीनदारनि बि वॾी तकलीफ़ ॾिठी हुजे, किथे फुटी जो मसइलो, किथे कणक जे अघ जो मसइलो, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे। बाबा केरु, कहिड़े शहर खां? कहिड़े शहर खां दी? मकली खां कलसूम। ठीकु हुजो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु हुजां, सुबुह सुबुह सां मसरूफ़ हुजो सभु। कलसूम अच्छा, मौसम कीअं हुजे हाणे मकली जी? मौसम तमामु बहितरीन हुजे, तमामु सुठी हुजे।
मकलीअ जी मौसम त हिन मुंद में ॾाढी भली हुजे, ओरियां कींझर हुजेसि, परियां मकली हुजे, थधड़ियूं हवाऊं, वरी परियां समुंड हुजे, ख़ुशि नसीब हुजो जे अहिड़े जाइ ते वेठा हुजो। ॿियो हा सभु बसि अलाह जी जी, ॿियो सभु ख़ैर हुजे, घर वारा सभु ठीकु हुजनि? सभु ख़ुशि हुजनि था। मम्मी सिस्टर वग़ैरह हा बसि बाबा खे बि सलाम, अमड़ खे बि सलाम, सभिनी खे सलाम। कीअं पढ़ाई वेंदी हुजे अव्हांजी? पढ़ाई मसाला तमामु सुठी। माना ही मोकलुनि जा ॾींहं गुज़ारींदा हुजो त घर में माना कीअं कीअं वक़्तु गुज़रियो हुजे इहे? अच्छा, आवाज़ में थोरो मसइलो हुजे, कल सुभाणे इन करे ॻाल्हि पूरी बाबला न थी सघी हुजे, सो वरी सुभाणे बि ज़रूरु कचहरी करूं, फ़ोन कॉल कंदा हुजो, वॾी महिरबानी हुजे बाबला। अवां यादि कंदा हुजो, प्रोग्राम में फ़ोन कॉल करे हाल वाल ॾींदा हुजो, मौसम जो ॿुधाईंदा हुजो। सो बचड़ा महिरबानी, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, सभिनी घर वारनि खे बि सलाम ॾेई छॾींदा हुजो। ऐं नियाणियूं सियाणियूं जेके हुजनि, नियाणियूं बि जेके हुजनि उहे तालीम में अॻु भरी थींदियूं हुजनि। असांजे सिंधड़ीअ जूं नियाणियूं जेके हुजनि उहे पढ़ी लिखी अॻियां वधंदियूं हुजो, ऐं जेको हुजे घर खे ऐं पंहिंजनि ॿारनि खे उन्हनि खे बि संभाले, जेके वॾियूं हुजनि ज़िम्मेवारियूं हुजनि, पर वॾे नंढे ते बि न हुजे। जंहिं वटि सऊर हुजे न उहो ॻाल्हि करे, वेही घर में कचहरी करो, बाबा हीअं करणु खपंदो हुजे, अदी हीअं करणु खपंदो हुजे, अदा वॾा हीअं करणु खपंदो हुजे, अमड़ हीअं करणु खपंदो हुजे। अमड़ त सदाईं अव्हांखे स्कूल मोकिले, जेके अमड़ियूं हुजनि न उन्हनि खे असुलु मोकल त उन्हनि अमड़ियुनि जी हुजे, जेके ही 2 महीना स्कूल जूं मोकलूं थियूं हुजनि अमड़ियुनि जूं, पर उन्हनि अमड़ियुनि खे बि सलाम हुजे। सच पुछो त सुबुह जो सवेर उथी अव्हांजी नेरनि ठाहिनि, अव्हांजे कपिड़नि जो ख़्यालु रखनि, राति जो उथी अव्हांजा कपिड़ा तयारु करे रखनि, अव्हां खां पुछनि, हर शइ अव्हांखे खणी ॾियनि, उहो वेंदे अव्हांजे ॾंदड़ खां वठी कंगे ॾियण ताईं, अव्हांजा नह कटण ताईं उहा अमड़ ख़्यालु रखे। सलाम त इन्हनि अमड़ियुनि खे, इन्हनि भेनरुनि खे हुजे जेके इहे एतिरा साल अव्हां यूनिवर्सिटी ताईं जॾहिं पढ़णु वञो त बि अमड़ खे इंतज़ारु हुजे त मुंहिंजो बच्चो यूनिवर्सिटी पढ़णु वियो हुजे, पढ़ी लिखी अकाबर थींदो हुजे, पढ़ी लिखी मुंहिंजी नियाणी अॻियां वधी हुजे, जे वरी को अव्हां पहिरियों नंबर पोज़ीशन खणो या को मेडल खणो, को अॻियां वञो, त हुननि जा त सम्झो त 2 जहान थी पवंदा हुजनि। हुननि खे त ॿीहर जहिड़ी ज़िंदगी मिली वेंदी हुजे त हुननि जा थक लही पवंदा हुजनि। सो वालदेन जो, बाबा जो, अमड़ जो ख़्यालु कंदा हुजो। सुबुह जो सवेर उथी अव्हांखे स्कूल पहुचाइनि, वरी अव्हांजो इंतज़ारु, नेरनि, अव्हांजे कपिड़े लटे जो ख़्यालु। सो उन्हनि 2 महीना ही जेको हुजे न, उन्हनि मोकल सम्झो उन्हनि गुज़ारी हुजे सुठे नमूने, पोइ हाणे अव्हां उन्हनि खे वरी केतिरो साथ ॾिनो हुजे हिननि 2 महीननि जी मोकल में, त हुननि जेतिरो अव्हांखे किताबनि में, तालीम में, सुबुह जो सवेर उथाइण में, स्कूल ताईं पुॼाइण में किरदारु अदा कयो हुजे, त उन्हनि खे बि चवंदा हुजो, अमा महिरबानी, अमड़ महिरबानी, बाबा महिरबानी अव्हांजी बाबला, जो अव्हां एतिरी तकलीफ़, एतिरा कसाला कटे करे अव्हांखे असांखे अॻु भरो कंदा हुजो। इहो बि सिखी छॾींदा हुजो बाबला। तव्हां ॿाहिरि वञो, सुठो उस्ताद पढ़ाईंदा हुजनि, तव्हांखे ख़ुशी थींदी हुजे, चवंदा हुजो थैंक यू सर, त ईअं चवंदा हुजो थैंक यू अमड़, थैंक यू बाबा। सो इहो बि ज़रूरु कंदा हुजो। सुठा ॿार जेके हुजनि न, ऐं उहे ईअं कंदा हुजनि, ऐं समझदार ॿार जेके हुजनि उहे बि ईअं कंदा हुजनि, पंहिंजे वालदेन खे उन ख़ुशीअ में ॾिसंदा हुजनि। स्कूल खां पोइ वापसि अचो, घर में सलाम करे, मुर्की करे वालदेन खे निहारींदा हुजो त हू ख़ुशि थींदा हुजनि। पर जे अव्हां थका थका ईंदा हुजो न, त पोइ हू हुजनि त अलाए स्कूल में अॼु सही पढ़िया हुजनि, न पढ़िया हुजनि, तबियत सही हुजे, न हुजनि। सो उन्हनि जी ख़ुशी अव्हां हुजो त अव्हां ईअं करे ईंदा हुजो। सो हाणे वरी हलूं त तालीम ते हिकिड़ो गीत हुजे, असल में इहा ॻाल्हि इन करे रखी हुजे, पोइ वरी जेके ज़राइत पैसे सां सलाह ॾियल जुड़ियल हुजनि, जेका ॻाल्हि हद में छॾी हुजे उहा ॻाल्हि ज़रूरु करूं। तालीम ज़िंदाबाद, हुनुर ज़िंदाबाद, इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं। दिल में हज़ार कयूं भला ॿुधायां, हिते बेशुमार
बेशुमार आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं ओ दिलि लॻाईंदड़ ओ दिलि लॻाईंदड़ ओ दिलि लॻाईंदड़ हिन पिड़ में न पेर पाइजे मंज़िल ज़रा कटनुआ दिलि सोचे सम्झी लाइजे दिलि सोचे सम्झी लाइजे गुल खे छिनजी संभाले गुल खे छिनजी संभाले गुल साणो खार आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ारूं आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं मूं मल बिका किथे हुई मूं मल बिका किथे हुई मूं मल बिका किथे हुई कूंदर हज़ार कुहंदी मूं मल ॾिठ में उहाई राण लजलाए रुमंदी राण लजलाए रुमंदी किथे मूं मल किथे मेंदर किथे मूं मल किथे मेंदर ॿई धार धार आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ारूं आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं ससुई बिहो त ख़ातर ससुई बिहो त ख़ातरी ससुई बिहो त ख़ातर कीअं मौत हो कबूलियो पथरनि ते सिर फटाए पहणनि ते पाण रोलियो पहणनि ते पाण रोलियो जवानी जंहिं जलाई जवानी जंहिं जलाई शाहिद गंवार आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ारूं आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं बुल बुल बि ॾिठुम मूं वटि बुल बुल बि ॾिठुम मूं वटि बुल बुल बि ॾिठुम मूं वटि रुमंदी ख़िज़ा में आई गुल खां सवाइ चयाई दिलि चंद्र अघ बिराई दिलि चंद्र अघ बिराई ख़ुशि थी बि कीअं सां खिलंदी ख़ुशि थी बि कीअं सां खिलंदी जंहिंखे घुमार आहिनि इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ारूं इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ार आहिनि कहिड़ियूं ॿुधाए कहिड़ियूं ॿुधायां अवां सभिनी खे इहो रंग यकीनन अव्हांखे पसंदि आयो हुजे दिलि लॻीअ जूं जेके ॻाल्हियूं हुजनि दिलि में जेके ॻाल्हियूं हुजनि न उहे सलींदा हुजो ॾुख रखंदा न हुजो ॾुख वंडींदा हुजो सो ईअं न हुजे त बेटा साईं वांगी त ॻाल्हियूं पेट वरनियूं वधी वण थियूं पोइ ईअं न हुजे ॾुख सांडे सांडे अवां थकिजी पवंदा हुजो या सूर सलण खां बि अवां विया हुजो त कंहिंसां सूर ओरियूं सच त इहो हुजे त हाणे सूर ॿुधण वारा बि माण्हू न हुजनि अॼु जे दौर में सभु को अचे त का वाह वाह जी ॻाल्हि ॿुधाईंदो हुजे का मुंहिंजे मस्कत जी ॻाल्हि हुजे त खणी ॿुधंदो हुजे न त कहिड़ो ज़रूरु हुजे सो उहे माण्हू हुजनि जेके सूर सली न सूर ॿुधंदा हुजनि या ॾुख हिक ॿिए खे ॾेई करे पाण हिक ॿिए जो हौसलो बणिबा हुजनि सो पोइ त वरी भिटाई साईं हुजे त अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार भिटाई साईं अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार किनी घणा किनी थोरा ॾिना जे ॾातार से मूं त झोली पाए झलिया सो जॾहिं ॾुख ऐं सूर माण्हू खे पंहिंजे हिसे जा हुजनि पोइ माण्हू खे ज़िंदगी में कॾहिं सचाईअ ते मिली वञनि कॾहिं त माण्हूअ खे इल्ज़ाम में मिली वञनि पोइ त कॾहिं त पंहिंजनि जे तरफ़ां मिली वञनि कॾहिं त पंहिंजे ई माण्हू चवंदा हुजनि त ॻाल्हि में माण्हू जेको हुजे सूर पिराए वेंदो हुजे सचे हलण जे लाइ बि रस्तो ॾाढो औखो हुजे पर उहे माण्हू हौसले वारा हुजनि जेके ॾुख सूर दर्दनि में बि मुस्कुराए हलंदा हुजनि अॻिते वधंदा हुजनि कंहिंखे महसूसु थियणु न ॾींदा हुजनि उहे ॾाढा मणियादार माण्हू हुजनि ॾाढा ताक़तवर उहे माण्हू हुजनि जेके मुस्कुराए हलनि ॾुख छा
ॾुखनि पुठियां सुख हुजनि, इन करे हू ईअं हलंदा हुजनि। उन्हनि वटि उमेद हुजे, जंहिं वटि उमेद ऐं हौसलो हुजे न उन्हनि जे अॻियां ॾुख हाराए वेंदा हुजनि। पर जिन्हनि जी उमेद खुटी वञे, हौसलो हाराए वञे, उन्हनि खे पोइ ॾुख ऐं सूर वराए हेठि करे विझंदा हुजनि, ॾुखियो करे विझंदा हुजनि, रुआण हारको करे विझंदा हुजनि। उनखे कोई रस्तो न मिलंदो हुजे, हेखलो हेखलो माण्हू महसूसु करे, हेखलो घरु हिकिड़ो। पर जिन वटि उमेद हुजे न, उहो ॾींहुं उहा लाट ज़रूरु ॿरंदी हुजे। उहे अॻिते वधंदा हुजनि, उहे कहाणियुनि में, किरदारनि में, ॻाल्हियुनि में, सहूर में, इल्म में, पंहिंजे औलाद खे अॻिते वधाइण जे में। सो इन करे चवंदो हुजां त हारी नारी जेके हुजनि उहे इन फसल जे आधार या ज़मींदार जेके हुजनि उहे पंहिंजी ज़मीन जेका हुजे के मकादो ॾेई छॾनि, के खपाइण में पूरा हुजनि। चवंदा हुजनि अघु न हुजे, फसल न थियो हुजे, छा कंदा हुजूं, माना हिमत हारे वेहंदा हुजनि। महांगाई हुजे, पुॼी न सघंदा हुजूं, पर जे अदा हिमत हारे वेहंदा हुजूं त पोइ सुभाणे त असांखे केरु ॾियण वारो हुजे। सो इहे पंहिंजी ज़मीन, पंहिंजा कख, इहे बाबा पंहिंजा हुजनि। पोइ अॼु न त वरी सुभाणे बहितर थींदो हुजे, सुठे जी उमेद रखणु खपंदी हुजे, या वरी अहिड़ा फसल करणु खपंदा हुजनि जंहिंमें दाल मानी थी पवंदी हुजे। वरी ॿियो बि गुज़र बसर उन सां गॾु माण्हू को वणिज वापार को थोरो घणो करे, को माल पाले, को कुझु करे, किथां न किथां वरी उनजो भराव करे। बाक़ी हिकिड़ो फसल उन जे आसरे ते पोइ सॼो घर कसालो, पोइ कमु, पोइ इहो ॿियो टियों वठणु दुनिया में, इहो त पोइ ॾुखियो थी पवंदो हुजे। पोइ असां वटि सूर घणा थी पवंदा हुजनि, पोइ असां थकिजी पवंदा हुजूं। पर हिकिड़ा ॾिसो मालवंद माण्हू हुजनि, सॼो ॾींहुं जेका लठ कुल्हे ते हुजे, 100 उठनि जो वॻु हुजे, उहे बि कायो हलंदा हुजनि, ख़ामोश ख़ामोश हुजनि। हुन वटि 100 उठनि जो वॻु हुजे, किन वटि 100 मेहनि जो वॻु हुजे। 100 मेहूं छा सम्झंदा हुजो, मुंहिंजा मारवाड़नि वटि कमाल ॾिसंदा हुजो। 100 मेहूं, 200 मेहूं, 300 मेहूं, घणे जी हिकिड़ी मेह हुजे। हाणे पुछा कर त 5 लख, 6 लख, 7 लख, 200, 300 मेहूं हुजनि, पर उन्हनि जी ज़िंदगी अहिड़ी कमाल जी हुजे, सॼो ॾींहुं उन में उन्हनि जी गुज़रंदी हुजे, दुनिया सां हुननि जो वञे ई न। अहिड़ो त अश्कु हुजनि हुननि खे हिन पंहिंजे माल सां, पंहिंजे ज़मीन सां, पंहिंजे हुन धरतीअ सां, जो उन में पूरा हुजनि, ख़ुशि हुजनि। हा, गुड़ सां मानी खायो, पल में मानी ॿधियो, 100 कामोरियूं ॿकरियूं काहे झंग में मां सॼो ॾींहुं हिन में गुज़री वञे। हुननि जी शाम जो अचनि, खीर पी, कोसो कोसो खीर पी, मानी गरम खाई ऐं सुम्ही पवनि, वरी सुबुह जो उथी हलनि। कमाल जा माण्हू हुजनि, सच पुछो। वरी ईअं माल वंदे इहे मेहन वारा, उहे बि ईअं मां भिल कुंडी, सॼो ॾींहुं हिननि में गुज़री वञे हुननि जो। इहे बि ईअं हड़ में गुड़, मानी ॿधी पई आहे, पाणीअ जी बोतल, पाणीअ जी खली, उस छा करे छा करे, कपिड़ो तन ते अधु आहे न आहे, इन में ख़ुशि, न रांदि न रूंद, हुनजी विंदुर सॼी इन में हुजे, अहिड़ा हुजनि। वरी जिन वटि उठनि जा वॻ है, जिन वटि उठनि जा वॻ, उहे सॼो ॾींहुं उठनि खे सिंगार में ॾिसंदो त उनजा पलण पिया ठाहींदा, कॾहिं हुनजी महार पिया ठाहींदा, कॾहिं हुनजी लाटी पिया चेंज कंदा, मटींदा हुनजी लाटी, कॾहिं हुनजा पाखड़ा ठाहींदा, कॾहिं पलण खे वेही ठाहींदा, कॾहिं हुनजी महार खे अञा वेठा ईंदा। कहिड़ा हाणे नार कनि, पर हुननि खे उन में एॾी ख़ुशी मिले। ऐं अहिड़ा चिट गुल कढंदा हुजनि, उठनि खे अहिड़ी इंट ठाहींदा हुजनि जो वञी थींदा हुजनि। ख़ैरु सलाम उन्हनि खे त हुजे न। बाक़ी असां जेको फसल कयूं, थोरो फसल हेॾे थिए, पोइ बाबा ॾे ज़मीन मका दे, ॾे खपाईंदो हुजे। हलो हेलो, अबा केरु बाबा, कहिड़े शहर खां? हलो बाबा केरु, कहिड़े शहर खां? छा हाल हुजे, ठीकु हुजो? यार थोरो हेॾे होॾे थींदो हुजे, तुंहिंजो आवाज़ कटिबो हुजे, थोरो हेॾे होॾे थींदो हुजे, आवाज़ कटिजंदो। जी जी, वॾी महिरबानी हुजे। यार इहो सिग्नल जेको मसइलो हुजे, सो आवाज़ भली इहो लहरुनि में ईंदो हुजे, इन करे चयो हुजे, न त कचहरी तव्हां सां ज़रूरु करिणो आहे। सो ॻाल्हि इहा ज़मीन जी कंदो हुजां त
त असां पोइ जे कणिक काहूं त चऊं यार कणिक ई कहाणी हुजे, जे असां कमद काहूं चऊं कमद ई कहाणो हुजे। कमद खे भली जेको हुजे बीमारी लॻी वञे कमद ओड़ो न थिए, इन ते असांजो पूरो साल पोइ बाबा उहो पाण परेशान, घर परेशान, ॿचड़ा परेशान, पोइ दुनियादारी में हलंदे परेशान। शहर में वरी माण्हू ॾिसो सॼो ॾींहुं न ढगे जी न ढोर जी, बालक हुजनि माना रुगो स्कूल पढ़णो हुजे हुनुर करणो हुजे उहो उन में थकिजी पवंदा हुजनि, अहिड़ो माना हलनि जहिड़ा काबू लॻा पिया आहिनि, रोबोट जहिड़ा लॻा पिया हुजनि। पर इहे ॾिसो मालवंदा माण्हू 100 मेंहियूं 300 मेंहियूं, उन जा नाला उन्हनि खे यादि, कीअं काहे वञनि, कीअं कतार में वापसि वठी अचनि, लेखो करे ॾिसंदा हुजो, करे उन्हनि खे ॾिसी वठंदा हुजो। जे 200 ॿकरियूं 100 ॿकरियूं हुजनि त उन्हनि जी हीअं नज़र वञे त उन्हनि खे लॻे त कहिड़ी ॿकरी कहिड़ो फर किथे रहिजी वियो हुजे। इहे ॾाह माण्हू हुजनि हिन धरतीअ जा, सच पुछो इहे मालवंद न हुजनि, इहे ॾाह हुजनि। मां हिननि खे मूंखे ॾाढा वणंदा हुजनि, इहे मुंहिंजे हिन वादीअ महिराण जी सूंहं हुजनि, सच पुछो दरिया जे कंधीअ ते इहे त सूंहंदा हुजनि, इहे त असांखे वणंदा हुजनि। पंहिंजा वण टिण पोखीनि, हे झुगड़ी लॻी पई हुजे, अधु उस अधु छांव, हिकिड़ो वण लॻो पियो हुजे, सॼो ॾींहुं हिन में ख़ुशि, शाम जो मोटी अचनि ॿचड़ा खीर खाइनि, खीर खंड वारा। अब खीर मखण वारो माना अॻे वॾो ख़ुशहाल सम्झो वेंदो हुजे, हाणे खीर मखण वारे खे अवां लेखियो ई न। सो इहो इन करे हुजे त इहो मालवंद माण्हू हुजनि त हिते अव्हांखे वणज वापार में कारोबार में इहो सुठो लॻे। ऐं असां वटि घर जा 2 सामान 2 सोतड़ा, को तालीम पिराइणी हुजे, को हुनुर करणो हुजे न, बालक थकिजी पवंदो हुजे, हलो सुबुह ट्यूशन ते वियो हुजां, बापू मूंखे छॾींदो न हुजे, पापा मूंखे हीअं करे छॾियो हुजे, बाबा अधु कलाक तूं ट्यूशन ते वञी, 4 कलाक 5 स्कूल वञी, उन में रिसे सभु तोखे मिले, अच्छा उजरा कपिड़ा पाए वेंदो हुजी, पोइ बि तूं तालीम सुठी हासिलु न करे सघंदो हुजी, पोइ सुभाणे वालदेन खे बि तकलीफ़ में विझंदो हुजी, उन्हनि जा अञा रहंदो ॾुख ऐं अहंज जेके हुजनि उहे वधाईंदो हुजे, पर उहो करे ईंदो हुजे। जीअं मल वेंदो हुजे, माण्हू रांदि खेॾणु वेंदो हुजे त घरां त ॾाढो पटको वॾो बोस्कीअ जो पाए ऐं 8 वाल 10 वाल घेर वारी कांच पाए, कमीस वॾी पाए मलाखड़े में वेंदो हुजे माण्हू, त इन उमेद ते वेंदो हुजे ऐं उनखे खीर मखण खाराईंदा हुजनि त इहो मल मारे ईंदो हुजे, इहा बि असांजी वॾी ख़ुशी हुजे। उनजो बि नालो थींदो हुजे, नालो रोशन कंदो हुजे ॻोठ जो, इलाइक़े जो। हाणे त असां उन्हनि मां बि हथु कढी छॾियो हुजे, जे रांदि खेरे त बि वञी पंहिंजे लेखे जे माल चारे पंहिंजे, इहे सूंहं हुजनि अव्हांजी, शहर जे माण्हुनि जी बि इहे सूंहं हुजनि, जेके मालवंद माण्हू हुजनि, ॻोठ में रहनि, ज़मीनूं पंहिंजूं संभालिनि। सो जेके नंढा नंढा हारी नारी हुजो, इहे इन ॻाल्हि खे बि पाण समझदार हुजो वॾा। हलो सलामकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? मां मदीने खां थो ॻाल्हायां, हाजी शम्स मीरजत। हाजी साहब ख़ुशि चङो भलो, तबियतूं ॿाहिरि? चङा भला ॿिया ख़ैर, ख़ुशि आहियो? हाजी साहब साम्हूं हुजे त वॾो भाकुर भरे अॼु घुमाईंदो हुजां यार, यादि कंदो हुजे तूं। हाँ मूं चयो एॾो यादि कंदो हुजे, वॾी सिक लॻी हुजे तुंहिंजी यार। महिरबानी महिरबानी महिरबानी, सदाईं आबाद हुजी, ज़िंदाबाद हुजी। वाह 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 वाह। सभु दोस्त ठीकु हुजनि? अलाह जी अमान में हुजो, अलाह जी अमान में। ॿियो ख़ैर आहे? दुआ दुआ लॻी पई हुजे। रंग कीअं लॻंदा हुजनि? अलाह साईं ख़ैर करे, अलाह साईं ख़ैर करे, सभु कुझु सही आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे, मौसम बि भली हुजे, दरिया बासा वहंदो हुजे, मारवाड़ा ख़ुशि हुजनि, ॿियो ख़ैर हुजे। अलाह साईं ख़ैर करे। मदीने पाक जी सदाईं मौसमूं फर्स्ट क्लास आहिनि। हाय हाय, इन जो को मट सानी न हुजे, इन जो को मिसल ई न हुजे साईं इन जो। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अल्लाह आंदो मदीने तो के, अल्लाह आंदो मदीने मके। फ़कीर लाइ दुआड़ी करे छॾी बस। इंशाल्लाह इंशाल्लाह। को उस्ताद वही तरियो को कलाम ॿुधायो या उर्स चांडियो? हा ज़रूरु ज़रूरु, वॾी महिरबानी, लख कुर्ब। हाज साहब सभिनी खे सलाम। सो हाज साहब सऊदीअ वियो हुजे, सो उते वेही करे ॾिसो त हे कख पन हे चौरा, इहे सभु हिनखे यादि कंदो हुजे ऐं चवंदो हुजे त हाल वाल बि थी पवंदो हुजे रामण सां। सो वे अव्हां सभु वाक़ई त पढ़िया लिखिया वॾा होशियार हुजो, ॼाणू हुजो। असां सच पुछो त इहो ईअं डडा
अकुल हुजे अलाए न हुजे, पर आउं ईअं मिड़ी ॻाल्हि कयो विझंदो हुजां, सो भली कंहिंखे ॻाल्हि न वणी हुजे त मूं फ़क़ीर खे माफ़ कंदा हुजो। ऐं भली ईअं सम्झो त ईअं सच पुछो त असीं हुजूं सहे जी खलड़ी, असांखे वरी इहो प्यार मोहबत कुर्ब माण्हू मालवंद माण्हू हुनरमंद माण्हू ऐं इहे चारे वारा माण्हू दुनिया में वणज वापार करण वारा मोहबत वारा इहे वरी फ़क़ीरनि खे वणंदा हुजनि। सच पुछो त पोइ वरी भिटाई साईं जो बेत अचे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। असां वटि पोइ वरी इहो बेत तरी अचे। बाक़ी पोइ अबा कहिड़ा इहे नसा इहे पता इहे ग़लति कम, पोइ हिक ॿिए खे कटण, पोइ हिक ॿिए सां दुश्मनियूं, पोइ अमन ख़राबु, पोइ इहो हिक ॿिए जो रहण बि न ॾियूं, चऊं त बाबा हितां उथो हेॾे हलो। इहो असां केसि ताईं हिक ॿिए सां कंदा हुजूं? हा, मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, भिटाई साईं चए मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, तिन जो सराफन अणतोरियो ई अघायो। भिटाई साईं चए त अवां तकलीफ़ूं ॾिसंदा हुजो, उन खां पोइ जेको अव्हांखे फल मिले न उन में अवां सराह थी पवंदा हुजो, उनजो ॾाढो फल भलो हुजेव। पोइ सब्र कंदा हुजो, तकलीफ़ सहंदा हुजो, जेको बि हुजे इहे जेका अवां तकलीफ़ूं करे पोइ जेको तव्हांखे मिले उहो सामान, उहा मोहबत, उहो जेको अव्हांजो हौसले जो चवंदो हुजे न सिलो मिले, उनजो पोइ इहो हुजे। ऐं पोइ वरी भिटाई साईं चए त पाए कान कमान में मियां मार ममू, पाए कान कमान में मियां मार ममू, मोमी आहीं तूं मथां तुंहिंजो ई तोखे लॻे। सो हाणे पंहिंजनि जा ॾुख वधाईंदा हुजूं त इहे ॾुख पाण खे मिलनि, अॼु न त सुभाणे जो वेही माण्हू सोचे, हिन खां अॼु सोचे सुभाणे को माण्हू अहिड़ो फ़ैसिलो करे चवंदा हुजनि अबा इहो कमु कंदो हुजे पर इहो मूंखे इहो कमु सुठो कोन लॻई, अबा इहो कमु करी पर इहो सुठो कमु न हुजे, सुभाणे पछताईंदो हुजे हिन कम में, इहो न करिजो। सुभाणे वरी सभु काठ में हुजनि। ॾिसो इहे 10 माण्हू हुजनि अॻिले खे सम्झाईंदा हुजनि, वरी जॾहिं जे माण्हू हाराए विझंदो हुजे उहो अहिड़ो को कुधो कमु को अहिड़ो करे विझे, पोइ हुनखे छा चवनि अबा तोखे त असां चयो हुजे भली इहो न कंदो हुजे, हाणे हिन मां छा तोखे वरियो हुजे, पाण खे बि ख़राबु कई, अब असांखे बि त असांजी पग बि विञाई, त न्याणियूं सियाणियूं उन्हनि खे बि ॾुखियो कयो हुजे। केॾा त असांजा 10 माण्हू हुजनि, सच पुछो इन्हनि जो क़दुरु हाणे अलाए छो घटिजी हुजे असां वटि। इहे ॾाढा मणियादार माण्हू, इहे पंहिंजो प्यार सां बि ॻाल्हि चई छॾियो, बाबा इहो न कंदो हुजे, बाबा इहो न कर। त केॾा न हिन माणिक मोती हुजनि धरतीअ जा, पोइ उहे छो न थर में रहंदा हुजनि, काछे में रहंदा हुजनि, मोरे में रहंदा हुजनि, पनो आकल में, सखर में या घोटकी में, जिते वेठा हुजनि उते, पोइ कराची में वेठा हुजनि, दुबईअ में वेठा हुजनि, सऊदी में वेठा हुजनि, अमेरिका में वेठा हुजनि, जिते जिते वेठा हुजनि, ॾे हुजनि परॾे हुजनि, इन्हनि ॾाहनि जो ई त मान हुजे हिन धरतीअ ते। हिन ते सो अॼो की रिहाण खे पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼाईंदा हुजूं। सो वरी कमुकार हुजे, पंहिंजे घरवारी वई हुजे पाणे मासी हूर ॾे, सो अॼु उनखे वठी पोइ घर जो को सीधो सामान बि अञा शायदि रहियल हुजे, इहो वठी वरी शाम जो पंहिंजे कखनि में, पर दुआ हुजे त अव्हां पंहिंजनि कखनि में जिते हुजो हमेशह ख़ुशि हुजो, सराह हुजो, मोहबतुनि में हुजो, मोहबतूं माणींदा हुजो, ऐं ईअं रहंदा हुजो ख़ुशि, खीर खंड थी हिक ॿिए सां रहंदा हुजो। वेंदे वेंदे ऐं सऊदीअ मां साईं फ़ोन कई हुजे, फ़क़ीर साईं फ़ोन कई हुजे, सो वहीद अली जो आवाज़ु हुजे, हीअ सांगीअड़ा अथई साॻिया, सो इहे सांगीअड़ा ऐं झांगीअड़ा मुंहिंजा मालवंदा माण्हू मारवड़ा सभु ख़ुशि हुजो, ऐं थर ते जीअं मोर बि जेके हुजनि टहूका कंदा हुजनि, हार न हर संभाया हुजनि, सो इहे सांगीड़नि ऐं झांगीड़नि उन्हनि सभिनी जे नाम जो गीत हुजे। मूं फ़क़ीर रामू बागड़ी खे ॾींदा इजाज़त त सॾ में सॾु हुजे, जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे, हक़ मौजूद सदा मौजूद, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।